अमा नालो छा है तुझो? निबोड़ी। ये डेर के थाने किंग आई है, छा मसलो है? डेर के थाने ते मुझे पुट के मियां रा ओ ताक ते वठी वे केड़ा मियां जेके ता जे पुट के वठी आइन? ओ मियां मिठो ओ मियां मिठो जे भाई मियां मिठो तो कोने पाणे आहे अला काडे निकली गयो। उन्होंने छा कयो आ? उन्हन चा तू मुसलमान थी तो कपड़ा नीना दर्जी वट दर्जी ने कपड़ा से बनाती है। तू मुसलमान थी या तुझे पुट के? मुझे पुट के कंदा पे। तुझे पुट जो नालो छा है? सुनील। सुनील। उम्र घणी है उनकी? काना तारी कोने बाबा जी नंढड़ो। अच्छा नंढड़ो मुझे पुट। नंढड़ो मुझे पुट एकड़ो। अच्छा अच्छा बा वो हाने थाने ते फरियाद देनी है। फरियाद देना है। नालो छा है तुझे पुट जो? सुनील। सुनील? हां कोई ना पुनु। सही। पुटाने में पांच एक वेठो हम काम दड़े बाजार खाना वाट असन जी मंडी जे तवा किथे बैठा लायो? असा इते बैठा मियां बैठे बैठा उते बैठा तवा जे अच्छा हम पेरे ते तवा के करी ना जबरदस्ती मुसलमान कयो हाने तू किए इल्जाम दे थी? पाले असा के कडी कोन कयो एक दो आके तक नंडड़े के पकड़ियो होयो जडो ये आचे पियो जडी पकड़ियो जडी मां हाने तू इल्जाम हाने थी वडो जेकी हकीकत है उन ते बुधा तू पांजे मां हकीकत मां बाह बंद पिया मां जो को गरीबन जे मुंडो मनी माई लाचारा मस्की माणू असा पाण किराए तो बैठा। अच्छा हाने पुलिस छा थी पुट कहां जो किथे आने ता? हाने उन जे ओता के बैठो मुझे माई लाचार मां भैया असा के तो मोटी पे तो अच्छी पांजा हां मां हाय तू के न रख ले कोनी आ भाजा रे तू मने के तू जा भड़वी नहीं जा के तना गाले तो छा थी नो क्या गाले दिने लको मु जावी मने के जा केटन में नालो दिनो ते मज पी ये तो जब मोटसा हां नालो छा है? पुनो काथे बैठा हो? के गाले दिने ओ मियां रो खलीफा बोतो मने के केटन में नालो दिनो रो केटन में जिदे हो रोती जको बिजली पे करना रावी ओके मासे ये मसलो है। अमा हाने ता मियां साहब वट वया होते हां वया वो छा चयो मियां रो? मां के जो तुझे छोकरो आयो पाछो हल आयो रो भाई ता छोकरो आयो रो घरे हल अच्छी है आवी होलो करण छोकरो हेलो आवे मासे तड़ी नी मां वोटर ते तवारो घर रा तो ये ता कोकरा थी बैठी हां ना कार कोने हाने ओ छा चवन था आयो हाने चोंदन आयो वो मोटी आए न पोए थाने ते साल ले ता कोकर हां पुट काथे आ घारो इंदा पेन पुट तवारो काथे आ वो है की चवन था अच्छी आ हाने कोई वारी के तो दगायो खबर हाने दोस्तों इनकी खबर ते ना थी पे आले हकीकत छा है बंगले तो हूं जाती मने तो करती ए जेकी छोकरे जी मां यो चो तो माजे पुट के जोरे सा वठी वे ना जोरे सा अमा जोर जबरदस्ती काथे थी या तू हां तू मियां साहब के छा मुतालबो करे थी अमा ए मियां साहब रा दिसन को केटियन में नालो दिनो अला केटियन के छा तू इते गला हाने अमा मियां रा दिसन था छा मुतालबो करे थी हां माजो पुट मारे मोटी थे ता अमा ओडे वेंदी पुट सा मिलाइंदा ना इते की मोटी इंदो हां तो मां एक दा भैया असा के मिलण नहीं जब छड़ एक दा मिल और जना उठी मिल अच्छा भैया पुट दिठो तू ते हां दिठो मां पाण भैया बंगले मां या उम्र में अथे दिन ते कदी बंगलो कोन दिठो हाने असा के दिखायो मैं नो 15 दी दादी तो आज पणे करो अच्छा ना दादी 15 दी वाला छोकरो मुसलमान ता ये है ना उते उन सा मुलाकात करो ता मुलाकात कराइना ये ना वठी वणो ना त मांजे पुट ज़ाहिर है वो ज़ाहिर ता सा ना वेंदो तो वो परवरिश ते कंदा ना वे ना छोकरो ता पढ़े लिखे रही है पढ़े लिखल कोने सादो छा उनी जो के मुसलमान के छोकरे दोस्ती वगैरह है छा किया उनके को वरगड़ा ना को वठी वे अल्लाह वगैरह वठी वे था सब दोस्ती मोती कोन होई होय जी बागाल करा सीधी मां जी कपर करदी मां पर में छोकरे जी करदी वो थी सीधी गाल कथा एक नी आखिर मरणो तो आए बा ना उते पुट सा तो मुलाकात करे पुट तो गज ना आयो उते ना माके जो ना पाले जो ना हाल तो वरी अच्छे कपड़ा ना नहीं सको वरी जो ना मां ना हाल तो मां न जे पड़ना माके ये पर जे मारू नहीं बागर पातो गर्मी रोज तो पे अनेरो छोकरो रोए पे अच्छा ना ना असा मियां साहब ता ब्लेशक हलो मुलाकात कराइना जिता सा थीनो तो ता जे हवाले कराइना को जबरदस्ती हमा इस्लाम कबूल ना थींदो हां वो जरी जन मां सारो नी बाबू कोरे कोन हाने तो चोंदो जा छोकरो जी हाने कोन हाने ना मोड़ दो असा के जन मांजे पुटरा तो आजे पुट को माके जदी मांजे हां में पाए लगी मां तो वटाई डंड का दे रूनी मां वेती आई
मां सारी मां पुलिस वारा मिलिया तो हिते हां मां पुलिस वारा छा था चवनि चओ तो वञ तोखे ॾींदा या कोन ॾींदा मां एतिरो चयो वञ हिकु वारी पुलिस वारा उते न विया आहिनि उते तव्हां सां गॾु न लिया आहिनि उते न न असां सां गॾु कोन जॾहिं की AI जी जो हुकुम आहे त केर बि जेको मज़हब मटे थो उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी उन्हनि खे हुकुम थियल आहे पुलिस वारनि खे पुलिस वारा तव्हां गॾु छो था हलनि हले उन्हनि खे चवंदा असां तव्हां उनखे चओ न त सखर वारे जेके DIG जो माना एकामात आहिनि जेको मज़हब मटे थो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी सख़्तु तव्हां उन्हनि खे चओ त तव्हां हलो मुंहिंजे पुट खे जेको अगवा कयो तव्हां उन्हनि खे चई सघो था उन्हनि खे उहो त मां चयो मूंखे मां हलंदी चवंदा न तूं न हल जॾहिं मूंखे हिते बीहाए छॾी हाणे ॿुधई मूंखे हिते बीहाए छॾी न न असां वेंदासीं जॾहिं मां हिते बीह रही बिल्कुल सर असां मियाँ साहब के मियाँ मिठो थी वियो या जेका भी आहिनि फर्ज़न हुननि जा मियाँ रफ़ीक वारा सभिनि खे चवंदा है जीअं बजाए असांजो इहो ई मान आहे तव्हांजी जेको दर खां कॾहिं बि कोई ईअं न मुठियो आहे पोइ ठीकु आहे हे परेशान आहिनि पियूं माउ पीउ थाणे ते पहुतल आहिनि तव्हां बेशक मुलाक़ात कयो मुलाक़ात कराईंदा असल में ईअं आहे की माई वीचारी कंहिंखे ॿुधायो न ईअं अची वई आहे विया आहिनि सुबुह जो मिलिया आहिनि असांखे हाणे ख़बर पए असां सभई पाड़े गॾु थिया आहिनि अच्छा तव्हां हे छा हिन जी यूनियन में या हे छा थींदा आहिनि तव्हां हे असांजे पाड़े में किराए जे मकान ते वेठा आहिनि अच्छा ठीकु आहे हाणे वाक़ई सही आहे नंढो ॿार आहे माउ पीउ त परेशान थींदा न सही हाणे मियाँ साहिबु हिननि खे जेका कावड़ लॻे थी सिर्फ़ु हिन ॻाल्हि ते मियाँ जावेद चए थो असांजो मियाँ जावेद साहिबु चए थो की बाबा मुंहिंजो पुटु हाणे तूं चवंदा कीअं तुंहिंजो पुटु थियो असां पारियो असां पोसियो आहे तुंहिंजो पुटु कीअं वरी धमकी ॾिनी ना बिल्कुल तव्हां मियाँ साहब वारनि खे छा ॻाल्हाईंदो ॾिसनि था सभई तव्हां छा ॻाल्हाइनि चए थो मियाँ साहब वारा इहा सारी दुनिया ॾिसे थी तव्हांजो छा मुतालबो आहे बाबा हे मियाँ शाहिद साहब चवनि था तव्हां हुते वञणु खपे अमा इस्लाम एतिरो हुजे या जेतिरो हाणे तव्हांजी मुलाक़ात कराई आहे उन्हनि खे जोड़नि जी लालच ॾे था मोबाइलनि जी लालच ॾे था चंपलनि जी लालच ॾे था ॿार खे दामान कई चाढ़ी वधाए अलाए छा पीआरियो अथनि बिस्कुट खवाए अथनि पाणी पीआरियो आहे असां किन सां ॾिठो आहे बिस्कुट सां छो न पाणी पीआरिबो आहे पढ़ाई करे पीआरियो आहे इस्लाम में कबूल न थींदो आहे असां ईअं चवंदा जेको ॿार समझदार हुजे उनखे ख़बर त हुजे न हाणे हे काॾे वञनि तव्हां ते चलो ठीकु आहे मुस्लमान कयो था असां काॾे वञूं सर असां ॾिसो जे असां तरफ़दारी करूं लाइव न कयूं असां तव्हांजी हमदर्दी में आहियूं मियाँ साहब वारनि जी बि साईं मियाँ साहब वारे ठीकु आहे लेकिन असां काॾे सही माज़ूर आहे चए थो मां माज़ूर आहे हिन जे पुट सां हिकु पैर आहे उन हिकिड़े पैर सां माज़ूर शख़्स आहे जो मुंहिंजो सहारो जो आख़िरी आहे छा सम्झे थो मज़हब में मासूम ॿार आहे छा सम्झे थो मज़हब में मतिलबु छा आहे नंढो आहे तव्हां पाण ॾिसी सघो था पैर खां माज़ूर आहे दिमाग़ कटे किरेगा दिमाग़ी तवाज़ुन ठीक न आहे न ठीक न आहे अमा हाणे पहिरीं चए थी दिमाग़ क्रैक आहे हिकु ॻाल्हि ते बीहो था हाणे दिमाग़ उनजो ठीक न आहे करे तूं छा थींदो आहे हिननि मां नंढो भाउ आहियां उनजो अच्छा तुंहिंजो भाउ आहे तूं मुलाक़ात कई आहे हुते हा कई आहे असांखे अचण नथा ॾियनि असां छा कयूं केरु नथो अचण ॾे हुते दामान कई खड़ा असां ॻाल्हाइण नथा ॾियनि छोकिरनि सां इहो सरासर नाइंसाफ़ी आज हिन को थी आहे कल्ह कंहिं ॿिए को मियाँ साहब वारा चवनि था जे तव्हां छोकिरे सां मुलाक़ात करणी आहे ते तव्हां अचो हुते तव्हांजी मुलाक़ात कराईंदा मियाँ शकील अहमद चए थो अगर आपने मुलाक़ात करनी है बच्चे से मियाँ साहब वारा चवनि था अगर तव्हां ॿार सां मिलणु चाहियो था
ते तव्हां हलो तव्हांजी मुलाक़ात कराइण लाइ तयार आहिनि हलो हलो अम्मा वो चोरो बयान उते वञो मिलो हलता हूं हे हिकु मिंट चवनि हलता था हूं बजाए तव्हां एहतजाज करण जे तव्हांजी असां ॿार सां एहतिजाज न मुलाक़ात कंदा आहियूं। हेॾी माई अची वई असांखे ख़बर न हा। आहे ठीकु असांखे हाणे जीअं ख़बर पई असां हिनखे वठण करे आया आहियूं मियां साहब वारा असांजी चवनि था साईं छोकिरो साईं जिथे आहे तव्हांजी ॿीहर मुलाक़ात कराइनि था जे तोजे तोसां हलण लाइ तयार आहे त उहो तव्हांखे वापसि करंदा ज़बरदस्ती कोन ॾींदा ई कोन्हे। अम्मा ॾींदा छो न ॾींदा कोई हा, ज़बर रोई डंड काढी न वञे जुते किरी ॾेई आहे। हाणे मुंहिंजी ॻाल्हि न अम्मा एतिरो तर्स तवारो पुटु खाए न मियां कीअं तर्स खाईंदा तोरो पुट खे तर्स अचणु खपे न हो ज़ोरी त न खणी ॾींदा मुंहिंजो रुनो आई भाकुर पापा हलो हलो ते भेण हलो आप पीरानी हाजे साईं हाली हाली हलो नहीं तो कैसा खाना उठाना खाना थारो उठो धक्का खाली कर ठीक है। मुझे बात नहीं